नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे उमरकोट में ख़बर ॾींदा हलूं त उमरकोट में PS 52 ते नंढी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 128 मुकम्मल पोलिंग स्टेशन जा नताइज पधरा थी विया आहिनि। PS 52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सईद अमीर अली शाह 55,904 वोट खणी कामयाब थी वियो आहे। PS 52 में GDA जो उम्मीदवार अरबाब गुलाम रहीम 30,921 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो आहे। PS 52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सईद अमीर अली शाह 24,983 वोटन खां मुकम्मल सरसरी माणे वती है। PS 52 में 12 उम्मीदवारनि में मुक़ाबलो हो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं GDA जो उम्मीदवारनि में कांटे जो मुक़ाबलो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सईद अमीर अली शाह कामयाबी माणी है। PS 52 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सईद अमीर अली शाह जे खटण खां पोइ जियालनि पारां मिठाइयूं विरायूं वेयूं। इलाइक़े में जश्न आतिशबाजी हिक ॿिए खे सो माण्हुनि ते मुबारकूं ॾियण जो सिलसिलो जारी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।